खानावा शहर के भरपासे गोठन में जिनमें माकड़न जा वड़ा कटक पइजी विया जेकरे फसल चौपायो माल मुख्तलिफ़ पोखल सब्जियों अंब ऐं बागन के खाई चट करे छॾियो। आबादगार परेशान। दरो ऐं मीरपुर बठोड़ में तेलका अस्पताल पैरामेडिकल स्टाफ पारा अमले मुतालबो मञा ताला अॼु चौथे ॾींहुं बि ओपीडी जो बाइकाट करे अस्पताल मुकम्मल तालाबंदी करे छॾी। मेन गेट अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो सख़्त नारेबाज़ी। सिंध अंदर जेली डोमिसाल धारियुनि खे सुञाणप काठ आहे जिन ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में टंडो जाम शहर खां रैली करी प्रेस क्लब टंडो जाम जे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो सख़्त नारेबाज़ी कई वई। दरे वेझो वाली शाह ॻोठ में रमू मला पारां जवाबदार माण्हू धोती वाह में ज़्यादा पाणी खोले घर ॿोड़ण जो इल्ज़ाम हयो। उन ॾिस में मुतासिर ॻोठ रमू मला पंहिंजे घर भातियुनि औरतुनि ॿारनि समेत गॾु एहतजाज कंदे चयो तेलका अस्पताल जाती में डॉक्टर ऐं पैरामेडिकल स्टाफ अमले पारां मुतालबनि जी मञता लाइ चौथे ॾींहुं बि ओपीडी जो बाइकाट अस्पताल मुकम्मल तालाबंदी करे मेन गेट अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो सख़्त नारेबाज़ी कई वई।